वकार अल्लाह सुब्हानहु व तआला हुजूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिजरत जे 6 साल ते इस्लाम के एक वॾे फतह सां अल्लाह सुब्हानहु व तआला नवाज़ियो। अल्लाह करीम कुरान पाक में फरमायो इन्ना फतहना लका फतहम मुबीना। ऐ हबीबे करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हां के एक वाज़े फतह अता फरमाई आहे। जनाब जी वकार उलमाए किराम फरमाइन था कि हिन आया मुकर्रमा में फतह मां मुराद कहिड़ी फतह आहे कि फतह मां मुराद फतेह मक्का आहे या फतह मां मुराद सुलह हुदैबिया आहे। तो कुछ उलमाए किराम फरमाइन था कि हिते फतह मां मुराद फतेह मक्का आहे। मक्को पाक फतह थियो जॾहिं मक्के ते इस्लामी हुकूमत अल्लाह जे आखिरी हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्लाम मक्के में नाफ़िज़ थियो ऐं मक्को मुकम्मल तौर फतह थी वियो। तो हिते फतह मां मुराद मक्के जो फतह थियण आहे। ऐं कुछ उलमाए किराम फरमाइनि था कि सही ॻाल्हि इहा आहे कि हिते फतह मां मुराद हिजरत जे 6 साल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कुफार सां हिकु सुलह थी, जंहिं सुलह के सुलह हुदैबिया जो नालो ॾिनो वेंदो आहे। तो हिते फतह मां मुराद सुलह हुदैबिया आहे। जनाब जी वकार के हुजूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत जे 6 साल मक्के मदीने मुनव्वरा खां मक्के मुकर्रमा जे उमरा करण जे इरादे सां ऐं काबा शरीफ जे ज़ियारत करण जे इरादे सां निकिता त उन वक़्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे हुदैबिया जे मक़ाम ते पहुता। हुदैबिया मक्के खां 9 मील फासले ते परे हिकु जगह जो नालो आहे। तो हज़रत जी वकार जॾहिं अल्लाह जो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक़ाम हुदैबिया ते पुॻा त उन वक़्त कुफ़ार मक्का जे तरफ़ां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रस्तो रोक कयो वियो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे मक्के पाक में दाख़िल थियण खां उन्हनि मना करे छॾी, रोके छॾियऊं। त उन वक़्त कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां हिकु मुआदो थियो, उन्हनि सां हिकु सुलह थी। सुलह नामू थियण खां बाद में जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापसि अचनि पिया तो कुरैउल हुमैम किराउल हुमाम हिकु मक़ाम जो नालो आहे, उते अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुता। आका अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा किराम खे गॾु करे ऐं उते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जॾहिं सहाबा किराम इकट्ठे थी विया त उन वक़्त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे इन सूरह फतह उन्हनि जे साम्हूं तिलावत फरमाई कि इन्ना फतहना लका फतहम मुबीना। के अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐ हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे हिकु वाज़े फतह अता फरमाई आहे। तो उलमाए किराम फरमाइनि था कि इन फतह मां मुराद हुदैबिया वारो सुलह आहे। छो त जॾहिं सुलह हुदैबिया थी मुस्लमान ऐं कुफार जे विच में हिकु मुआदो तय पायो। उन खां बाद में के फ़ौज दर फ़ौज तोला दर तोला माण्हू अची करे और उन में इस्लाम जे अंदरि दाख़िल थी विया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी में अची करे माण्हू इस्लाम क़बूल कंदा रहिया, मुस्लमान थींदा रहिया।
उन्हनि खे कोई बि रस्तो उन्हनि जो कोई रोक न कयो तो धड़ाधड़ माण्हू अची करे इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा रहिया। ऐं जॾहिं सुलह हुदैबिया जे उन दौरान माण्हू जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जेके सहाबे किराम उमरो करण जे इरादे सां अची रहिया हुया, उन वक़्त सहाबे किराम जी जमात हुई 1400 जे लॻभॻि हुई। पर जॾहिं 3 सालनि खां बाद में फतेह मक्का जे दौरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फतेह मक्का जे इरादे सां निकिता तो कई अची करे माण्हू इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा रहिया ऐं उन्हनि खे कोई बि रस्तो रोक न करे छॾे पियो, छो त पहिरों त उहे इस्लाम खां मुस्लमाननि खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां माण्हुनि खे नफ़रत भरे रहिया हुया। पर जॾहिं इन सुलह हुदैबिया खां बाद में माण्हू अची करे मुस्लमाननि जे मइयत में ऐं मुस्लमाननि जे उन मुस्लमाननि जो अची करे उन सां गॾु विहण लॻा ऐं इस्लाम खां मुतासिर थियण लॻा ऐं इस्लाम खां बिल्कुलु जॾहिं मुतासिर थियण लॻा तो धड़ाधड़ फ़ौज दर फ़ौज माण्हू इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा रहिया। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इहा सुलह हुदैबिया हिकु एॾी वॾी फतह आहे कि इन सुलह हुदैबिया जे ज़रिए कई माण्हू अची करे इस्लाम जे अंदरि दाख़िल थींदा रहिया ऐं मुस्लमान थींदा रहिया। हज़रत दी वक़ार हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इन सुलह हुदैबिया जे उन मक़ाम ते आका अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं पंहिंजे सहाबे किराम खे गॾु वठी अचनि पिया तो उलमाए किराम फरमाइनि था कि हिजरत जो 6 साल माए ज़िलक़दा जो महीनो हुयो ऐं सूमर जो ॾींहुं हुयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्रे पाक जे इरादे सां मक्के पाक खां वठी करे हुदैबिया जे अची करे मक़ाम ते पहुता। हज़रत दी वक़ार के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उम्रे करण जो इरादो कयो त उन वक़्तु सहाबे किराम खे फरमायो कि तव्हां बि उम्रे जे लाइ तयार थियो ऐं उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सहाबे किराम मदीने तैयबा खां निकिरी करे उम्रे जे इरादे सां निकिता। तो उन वक़्तु आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबे किराम उन कुझु ज़रूरी छो त सफ़र जे लाइ जॾहिं मुसाफ़िर निकिरंदा हुया ऐं अहले अरब निकिरंदा हुया त उन वक़्तु कुझु न कुझु पंहिंजे लाइ पंहिंजे ज़रूरत जे लाइ सामान ऐं हथियार खणंदा हुया। उन खां अलावा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबे किराम कुझु बि कोन खयो त ऐं उन उम्रे जे लाइ 70 ऊठ क़ुर्बानी करण जे लाइ उन्हनि खया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं मदीने तैयबा खां कुफ़ारे मक्का खे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मक्के में अचण जी ख़बर मिली त उन्हनि कुफ़ार काफ़िरनि उन जमायतनि खे पंहिंजे माण्हुनि खे जमा करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्तो रोक करण जे लाइ अची करे हुदैबिया जे मक़ाम ते अची करे काफ़िर पहुता। जनाब दी वक़ार जॾहिं उहे काफ़िर के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्तो रोक करण जे लाइ अची करे पहुता ऐं बाक़ाइदा जंग जे इरादे सां अची करे पहुता त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको सहाबे किराम जो रस्तो हुयो, जंहिं रस्ते सां सहाबे किराम अची रहिया हुया त उहो रस्तो बि निहायत दुश्वार ऐं मुश्किल रस्तो हुयो ऐं सहाबे छो त उन रेतीली ज़मीन हुई, वारी वारी ज़मीन हुई, उन रस्ते तां हलणु सुवारियुनि जो हलणु निहायत दुश्वार ऐं मुश्किल हुयो
ऐं उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबे किराम खे फरमाए रहिया हुया कि हुफ़तिल जन्नत बिल मकारह औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि ही रस्तो भले मुश्किल रस्तो हुजे, इन रस्ते सां तव्हांखे हलणु वॾी मुश्किल जो सामनो तव्हांखे करणो थो पए, पर ऐं साहबियो ये ॿुधी छॾियो कि हिन रस्ते सां ही लंघण तव्हांजे लाइ का आम ॻाल्हि नाहे, बल्कि ही रस्तो जन्नत जे दरवाज़नि मंझां हिकु दरवाज़ो आहे। हज़रत जी वकार उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकु मक़ाम ते पहुता, जे मक़ाम खे मक़ाम सनिया चइबो आहे, ऐं उहो मक़ाम हुदैबिया जे बिल्कुलु वेझो मक़ाम आहे, हिकु जॻह आहे। त उते अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काफ़िलो मक़ाम सनिया ते अची करे पुॻो, तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उठड़ी हुई, उहा उठड़ी वेही रही। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं सहाबा किराम उनखे उथारण जी कोशिशि कई, पर उहा उठड़ी न उथी। उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इशारो कयो ऐं उहा उथी बीठी, ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि हिन उठड़ीअ खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हुकुम थियो आहे, तो भले हादा हीअ रब जे हुकुम सां इहा वेही रही आहे ऐं अल्लाह जे हुकुम सां ई अॻिते हलंदी। जनाब जी वकार बिल आख़िर उहा उठड़ी हलण लॻी, त उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु खूह ते अची करे पहुता, ऐं उन खूह ते पाणी बिल्कुलु थोरो हुयो। सहाबे किराम उन मां पाणी पीअण लॻा, उन मां पाणी कढण लॻा, तो हज़रत जी वकार उन मां पाणी सुकी वियो। तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु नेज़ो उन खूह में मारियो, त उन खूह मंझां पाणी जोश मारण लॻो ऐं समूरे सहाबे किराम उन मंझां पाणी पीतो। तो उलमाए किराम फरमाइनि था कि कई अहिड़ियूं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो इन सिलसिले में के मोजिज़ात आहिनि, किथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं खूह में पंहिंजे लुआबे मुबारक उन में विधो, त उन मां पाणी उन खूह धड़ाधड़ पाणी ॾियणु लॻो। किथे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणीअ में पंहिंजा आङुरियूं मुबारक उन पाणीअ में विधियूं, ऐं उन पाणीअ मंझां आङुरी मुबारक जे पाणीअ में विझण सां उन आङुरियुनि मंझां पाणीअ जा चश्मा जारी थियण लॻा। हज़रत जी वकार उन खां बाद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो ॾिठो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम मक़ाम हुदैबिया ते अची करे पहुता, कि छो त मक़ाम हुदैबिया के हिल ऐं हरम जे विच में हिकु रस्तो हिकु जॻह आहे, ऐं उलमाए किराम फरमाइनि था कि उन जो ज़्यादातर मक़ाम हुदैबिया जो ज़्यादातर इलाइक़ो घणो इलाइक़ो हरम में शामिल आहे, ऐं हरम में जंग करण जी इजाज़त नाहे हूंदी। तो इन जे करे कि कुफ़ार ऐं काफ़िरनि मुशरिकनि इहो ॾिठो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जी हुदूद में रही करे असां सां जंग कोन कंदा। तो इन जे करे उन्हनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे एतिरो त तंग कयो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग करण ते आमादा थी वञनि, पर आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन्हनि जे तरफ़ां माण्हू ईंदा रहिया ऐं उहे कासिद बणिजी करे ईंदा रहिया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह उन्हनि खे फरमाईंदा रहिया कि असां जंग जे इरादे सां, क़त्ल करण जे इरादे सां, जिहाद करण जे इरादे सां कोन निकिता आहियूं, बल्कि असां त उम्रे करण जे इरादे सां ऐं मके जे ज़ियारत करण जे इरादे सां निकिता आहियूं। असांखे अंदरि मके में अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त ॾिनी वञे, असां उमिरो करे मदीने तैयबा ॾे वापसि मोटे हलिया वेंदासीं। हज़रत जी वकार के उन्हनि मां कुफ़ार मां बुदैल बिन वरका ख़ज़ाई उनखे काफ़िरनि मोकिलियो कि ताकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अची करे गुफ़्तगू कनि, ऐं अची करे बुदैल बिन वरका ख़ज़ाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो। हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि उन्हनि जे बारे में ॿुधायो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि असां जंग जे इरादे सां न निकिता आहियूं। उन खां बाद में
उरवा बिन मसऊद सकवी उहो आयो कुफार मक्का जे तरफ़ां। उरवा बिन मसऊद सकवी कि उहो साहबी सगोरो आहे। उन वक़्तु मुस्लमान कोन थियो हुयो सुलह हुदैबिया जे दौरान, पर बाद में उहो उरवा बिन मसऊद सकवी ईमान आंदो हुयो। ऐं जॾहिं ईमान आणण खां बाद में पंहिंजे उन इलाइक़े ॾांहुं वापसि मोटियो ऐं पंहिंजे क़ौम ॾांहुं वापसि मोटियो ऐं पंहिंजे घर जे दरवाज़े जो खिड़की खोले करे आज़ान ॾेई रहिया हुया, तो कंहिं ज़ालिम उन्हनि जे मथां नेज़ो हलायो ऐं हज़रत उरवा बिन मसऊद सकवी खे शहीद करे छॾियो। हज़रत जी वकार बहरहाल उरवा बिन मसऊद सकवी अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन कुफार जे तरफ़ां कुझु ॻाल्हियूं करणु लॻो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे बि इहो ई जवाबु ॾिनो कि अॻिले कासिद खे जेको जवाबु ॾिनो हुयो कि आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि असां जंग जे इरादे सां न आया आहियूं, बल्कि असां तो सिर्फ़ु उम्रा करण जे इरादे सां निकिता आहियूं। उन वक़्तु उरवा बिन मसऊद सकवी, छो त उरवा बिन मसऊद सकवी उहो हुयो कि जंहिं कई बादशाहनि जे दरबारनि में वञी करे हिन वक़्तु गुज़ारियो हुयो। बादशाहनि वटि उन्हनि जे दरबारनि जा उनखे सभु कुझु मालूमात हुई। बादशाहनि वटि वॾनि वॾनि सरदारनि वटि वॾनि वॾनि हाकिमनि ऐं काज़िन वटि उन वक़्तु गुज़ारियो हुयो। उरवा बिन मसऊद सकवी उन पंहिंजी उर्फ़ ऐं आदत ऐं रिवाज जे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻाल्हि कई कि तव्हां पाण खे अल्लाह जा रसूल था ठहिरायो, जेकॾहिं हिननि जे आसिरे ते साहबे किराम जे नाले फरमाइसि, उन्हनि जे लाइ चयोसि कि हिननि जे आसिरे ते तव्हां हिननि जे आसिरे ते निकिता आहियो, जेकॾहिं ही तव्हांखे छॾे करे हलिया वञनि ऐं तव्हांखे अकेलो करे छॾिया वञनि त तव्हां छा कंदो? त उन वक़्तु साहबे किराम जी जमात मसऊद सकवी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अची करे चयो कि ही साहबे किराम जेकॾहिं तव्हांजो साथ छॾे वञनि, तव्हांखे अकेलो छॾनि, त तव्हां उन वक़्तु छा करे सघंदव? त उन वक़्तु कि हिन ही मां जेको वाक़ियो ॿुधाए रहियो आहियां इन में गौर करे ॿुधिजो। साहबे किराम जी इश्क जी ॻाल्हि आहे, ख़ुसूसन बिलख़ुसूस हज़रत सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे इश्क जे इन मक़ाम खे ऐं अदब ऐं एतिराम जे अंदाज़ खे ॾिठो। उन वक़्तु हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु काफ़ी कावड़ जी हालत में अची रहिया ऐं हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो कि ऐं उरवा बिन मसऊद सकवी, उरवा बिन मसऊद सकवी के अरब जे लिहाज़ सां कावड़ जी हालत में इंसान जॾहिं इंतिहाई सख़्तु कावड़ में अची वेंदो आहे त इंतिहाई सख़्तु कावड़ ऐं गुस्से जी हालत में हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु उरवा बिन मसऊद सकवी खे हिकु इंतिहाई वॾी ॻाल्हि कई, जंहिंमहिल हिकु गार ॾिनो उन आदत जे मुताबिक़ ऐं अहल अरब जे गार ॾियण जे मुतलिक़ हिकु गार ॾिनो ऐं उन खां बाद में हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ऐं उरवा बिन मसऊद सकवी, छा तूं इहो गुमान थो करे कि असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छॾे करे हलिया वेंदासीं ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ छॾे करे अकेला भॼा वेंदासीं? ऐं उरवा बिन मसऊद सकवी इहा ॻाल्हि ॿुधी छॾ, जेसीं ताईं असांजे हिकिड़े जे सहाबी जे जान में जान आहे तेसीं ताईं असां पंहिंजे जाननि जो नज़रानो त पेश करे सघूं था, पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ छॾे करे हिकु लम्हे जे लाइ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो साथ बि असां छॾे करे कोन वापसि हलिया वेंदा। हज़रत जी वकार उन खां बाद में वरी उरवा बिन मसऊद सकवी उन कुफार जी काफ़िरनि जी आदत जी हुई, उन्हनि जी हिकु छो त उन ॻाल्हि अहिड़ी कई जंहिं ॻाल्हि करण जे करे साहबे किराम जा हज़रत सिद्दीक़ अकबर खे एॾी वॾी जेका सो आहे, छो त अल्लाह जा रसूल हुजनि, छो त उन बादशाहनि जे ॻाल्हियुनि ते कि बादशाह जा जीअं दरबान हूंदा आहिनि, उहो पंहिंजे जॾहिं उनजो दौलत बादशाह जो खपी वेंदो आहे त उनखे साथ छॾे करे हलिया वेंदा आहिनि माण्हू, त उन ॻाल्हि ते क़यास कंदे उनखे अंदाज़ो हणंदे उन ॻाल्हि कई कि ही तव्हांखे छॾे वञनि त तव्हां छा कंदो? उन खां बाद में उहो उरवा बिन मसऊद सकवी वरी ॿीहर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जॾहिं ॻाल्हाए रहियो हुयो त उन वक़्तु के आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे बेअदब अंदाज़ मंझां
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पंहिंजे हथ खे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढी मुबारक सां बार बार ईअं पंहिंजे हथ खे आणे रहियो हुयो। हज़रत मुग़ीरा बिन शोबा साहबी रसूल हुयो रज़ियल्लाहु ताला अन्हु। हज़रत मुग़ीरा बिन शोबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो उन इश्क जोश में मारण लॻो। तो हज़रत मुग़ीरा बिन शोबा रज़ियल्लाहु ताला अन्हु उरवा बिन मसऊद सक़फ़ी जे हथ ते जेको हथ आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन ॾाढी मुबारक ॾांहुं बार बार बेअदबी वारे अंदाज़ सां वधाए रहियो हुयो। उन तलवार जो पुठे पास अॻु पास न पुठे पास उन हज़रत मुग़ीरा बिन शोबा उरवा बिन मसऊद जे हथ ते हयो तलवार जो पुठ वारो पास ऐं उरवा बिन मसऊद खे चयोसि कि तूं बार बार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाढी मुबारक ॾांहुं बेअदबी वारे अंदाज़ सां पंहिंजे हथ वधाए रहियो आहीं। ॿुधी छॾ आहे उरवा बिन मसऊद सक़फ़ी पंहिंजो हथ हेठि कर हिन चकर मां छॾे थो ॾियां। जेकॾहिं ॿीहर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॾाढी मुबारक ॾांहुं बेअदबी वारे अंदाज़ सां ईअं तूं हथ मथे कयो तो हीउ हथ त छा तुंहिंजो सिर बि वढे करे छॾे ॾींदासीं। हज़रत जी वकार के जॾहिं उरवा बिन मसऊद सक़फ़ी इहे मामलात ॾिठा त उन खां बाद में के रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गुफ्तगू करण खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौक़िफ़ ऐं नज़रियो ॿुधण खां बाद में कुफ़ार ॾांहुं वापसि मोटी वियो। त उन खां बाद में कि उरवा बिन मसऊद सक़फ़ी हुयो दुश्मन, छो त अञा ताईं इस्लाम न आंदो हुयो, अञा ताईं काफ़िर हुयो। काफ़िरनि जे तरफ़ां कासिद बणिजी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो हुयो दुश्मन। पर उरवा बिन मसऊद सक़फ़ी जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वापसि थी करे, छो त उहो आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां गुफ्तगू बि करे रहियो हुयो, आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबे किराम जो अदब ऐं ताज़ीम एहतराम बि पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहियो हुयो। त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वापसि मोटे करे काफ़िरनि ॾांहुं हलियो वियो त उन वक़्तु काफ़िरनि वटि वञी करे उरवा बिन मसऊद सक़फ़ी जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार जा आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़िदमत में रहंदड़ सहाबे किराम जा जेके ॻाल्हियूं उरवा बिन मसऊद सक़फ़ी काफ़िर ऐं मुशरिकनि वटि कयूं, उहे ॻाल्हियूं दिलि जे कननि सां ॿुधण वारियूं ॻाल्हियूं आहिनि। हज़रत ज़िबकार उरवा बिन मसऊद सक़फ़ी अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबे किराम जूं ॻाल्हियूं कुफ़ार ऐं मुशरिकनि वटि अची करे करणु लॻो। त उन वक़्तु उरवा बिन मसऊद सफ़ी चयो कि मां बि वॾनि बादशाहनि वटि कैसर किसरा जे बादशाहनि वटि नजाशी जे बादशाहनि वटि वक़्तु गुज़ारियो आहे। उन जे दरबाननि जूं अदब ऐं उन्हनि जे दरबाननि जी केतिरी ख़िदमत हूंदी आहे उहो बि मां ॾिठो आहे। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में रहंदड़ जेके सहाबे किराम आहिनि उन्हनि में जेतिरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अदब ताज़ीम एहतराम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा जो ॾिठो, कंहिं बादशाह जे दरबार में एतिरो अदब ऐं ताज़ीम कोन ॾिठो आहे। इहो केरु ॻाल्हि करे पियो? उरवा बिन मसऊद सक़फ़ी काफ़िरनि वटि वञी करे इहे ॻाल्हियूं करे रहियो हुयो ऐं उन्हनि ॻाल्हियुनि मंझां हिकु ॻाल्हि इहा कयोसि कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दहने मुबारक मां पंहिंजे वात मुबारक मंझां लुआब शरीफ़ कढंदा आहिनि तो सहाबा किराम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी लुआब शरीफ़ खे ज़मीन ते अञा किरण ई कोन ॾींदा आहिनि। उन लुआब शरीफ़ खे पंहिंजे हथनि ते वठी करे पंहिंजे मुंहं ते ऐं पंहिंजे रुख़सारनि ते मले छॾींदा आहिनि। हज़रत ज़िबकार उरवा बिन मसऊद सफ़ी चयो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि अदना ऐं मामूली कम जॾहिं इहे चवंदा आहिनि तो सहाबे किराम जेकी बि आहिनि बुज़ुर्ग तरीन सहाबे किराम वॾी उमिरि जा बि सहाबे किराम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उन कम जे करण जे लाइ डोड़ंदा वेंदा आहिनि ऐं बिल्कुलु थोरी अखि छिंभजी बि देरि उन कम जे करण में अखि छिंभ जेतिरी बि देरि कोन कंदा आहिनि। हज़रत ज़िबकार अॻिते उरवा बिन मसऊद सफ़ी चयो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सहाबे किराम जे साम्हूं का ॻाल्हि कंदा आहिनि
तो सहाबा किराम पंहिंजी आवाज़नि खे दॿाए करे, पंहिंजी आवाज़नि खे बंदि करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी आवाज़ खे ऐं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ़्तगू मुबारक खे ॿुधंदा आहिनि। हज़रत जी बकार अॻिते के उर्वा बिन मसूद सफ़ी चयो कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं उन्हनि जे साम्हूं ईंदा आहिनि, गुफ़्तगू फरमाईंदा आहिनि, उहो पंहिंजा कंध हेठि करे ऐं गोया कि उन्हनि जे मथनि ते पखियूं वेठल आहिनि, ईअं कंध हेठि करे पंहिंजे कंध झुकाए करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम सां अदब सां ॻाल्हियूं ॿुधंदा आहिनि ऐं निगाह सां निगाह मिलाए करे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसंदा बि कोन आहिनि। हज़रत जी वकार उर्वा बिन मसूद सक़फ़ी जो जॾहिं हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वुज़ू फरमाईंदा आहिनि तो सहाबा किराम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे वुज़ू जो पाणी ज़मीन ते किरण कोन ॾींदा आहिनि ऐं हुन वुज़ू जे पाणीअ खे वठण जे लाइ पाण में एतिरो त चिंबड़ी पवंदा आहिनि, एतिरो त हुन पाणीअ खे वठण जे लाइ पाण में विड़ी रहंदा आहिनि। ईअं महसूसु थींदो आहे कि गोया कि पाण में खून रेज़ी करण ते शुरू थियण लॻा आहिनि। हज़रत जी वकार ऐं उर्वा बिन मसूद सक़फ़ी चयो कि जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ॾाढ़ी मुबारक में ऐं पंहिंजी मथे मुबारक में जॾहिं फणी ॾींदा आहिनि तो सहाबा किराम उन फणी मंझां जेकॾहिं का हिकु ॿ वार किरंदा आहिनि तो सहाबा किराम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढ़ी मुबारक जे वारनि खे या मथे मुबारक जे वारनि खे हेठि कोन किरण ॾींदा आहिनि, बल्कि उनखे तबरुक ऐं बरकत सम्झी करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढ़ी मुबारक जे वार ऐं मथे मुबारक जे वारनि खे बरकत सम्झी करे पंहिंजे गीदनि में ऐं पाण वटि रखी छॾींदा आहिनि। हज़रत जी वकार ऐं उर्वा बिन मसूद सक़फ़ी चयो कि सहाबा किराम जी पाण में महबत, पाण में हिक ॿिए जे मथां कुर्बानियूं ईअं ॾींदा आहिनि ऐं पाण में एतिरा त महबत करण वारा आहिनि जो जेकॾहिं तव्हां उन्हनि सां जंग कंदो तो अल्लाह जो कसम आहे कि जेसीं ताईं उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मंझां कंहिं हिकिड़े जी सिसीअ में साह आहे तेसीं ताईं वापसि कोन हटंदो जेसीं ताईं तव्हां सां जंग बिल्कुलु कंदो रहंदो। हज़रत जी वकार उर्वा बिन मसूद सक़फ़ी इहो दुश्मन हुयो, पर कि अरबी में मक़ूलो आहे, चवंदा आहिनि अल फज़्लु मा शहिदत बिल आदाउ, चवंदा आहिनि कि फज़ीलत इनखे चइबी आहे कि जो दुश्मन बि उन जो एतिराफ़ करे ऐं दुश्मन बि उन जी गवाही ॾे, इनखे फज़ीलत चइबो आहे ऐं इनखे इज़त ऐं एतिराम चवंदा आहिनि। हज़रत जी वकार बहरहाल उर्वा बिन मसूद सक़फ़ी वञी करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरफ़ां जेको पैगाम हुयो उन्हनि ताईं पहुचायो। उन खां बाद में कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम मंझां उन्हनि वटि कासिद मोकिलण लॻा। उन्हनि मंझां हिकिड़ो हुयो कि साबी रसूल हुयो, उनखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मोकिलियो त उन वक़्तु उनखे उनजी जीअं घोड़े खे अचण जो ॾिठऊं या जंहिं बि उनजी सुवारीअ खे अचण जो ॾिठऊं त उन ते वार करण लॻा ऐं उनजे साबी रसूल जे उन अज़ीज़नि क़रीबनि मंझां कुझु उन काफ़िरनि जी जमात में बि हुया, उन जा अज़ीज़ अकारिब उनखे बचाए करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं वापसि मोटायाऊं। उन खां बाद में हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे आका अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो। इन काफ़िरनि ॾे न मोकिलियो बल्कि डायरेक्ट कुफ़ारे मक्का जे मके ॾांहुं मोकिलियो। तो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ऐं कुझु रिवायत में इहो बि अचे थो कि 10 साहबी ॿिया बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु मोकिलिया ऐं वञी करे उन्हनि खे सम्झाइनि कि असां कंहिं क़तल करण जी जंग जे इरादे सां न आया आहियूं, असां उमिरे जे इरादे सां निकिता आहियूं। ऐं जॾहिं उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु देरि कई उन खां बाद में कि इस्लाम जे लश्कर में साहबे किराम इहा ॻाल्हि या कूड़ी अफ़वाह फैलिजी वई कि माज़अल्लाह हज़रत उस्मान गनी खे मके मुकरमा में काफ़िरनि शहीद करे छॾियो आहे। त उन वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे किराम खे जमा करे हिकु वण जे हेठि उन्हनि खां बैत वरिती इन ॻाल्हि ते कि जेसीं ताईं हज़रत उस्मान को बदिलो न वठंदासीं तेसीं ताईं वापसि कोन मोटंदासीं। जंहिं इन बैत खे अल्लाह करीम क़ुरान पाक में फरमायो ज़िक्र फरमायो आहे लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत अश-शजरति,
जॾहिं इन बैत जी ख़बर काफ़िरनि खे पइजी वई, उन्हनि खे जॾहिं ॻाल्हि ख़बर पइजी वई त हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे जंग करण ते आमादा थी विया आहिनि। हाणे इरादो में आख़िरकार तंग थी करे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जंग करण जे मथां तयारु थी विया आहिनि त उन वक़्तु काफ़िरनि जा हौसला टुटिजी विया। उन्हनि बिल्कुलु पंहिंजी शिकस्त खे क़बूल करे पंहिंजे कासिदनि खे हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे जेका सो मोकिलणु लॻा कि हाणे मुस्लमाननि ऐं असांजे विच में हिकु सुलह थी वञे त इकट्ठा थी वञे, जंहिंमें जंग जी नौबत न अची वञे, ताकि मुस्लमान ऐं कुफ़ार जे दरमियान असांजे विच में हिकु सुलह थी वञे। उन सुलह जे पेश नज़र मुस्लमान पाण ॾांहुं पंहिंजे वतन ॾांहुं वापसि मोटिया वञनि ऐं असां बि बग़ैर जंग जे पंहिंजे वतन ॾांहुं वापसि मोटिया हलिया वञूं। तो हज़रात ज़िबकार के टाइम जे इख़्तिसार के पेश नज़र रखंदे कि उन सुलह खे सुलह हुदैबिया सॾिबो आहे। उलमा इकराम फरमाइनि था कि उन सुलह में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ां सभ खां पहिरीं शर्त काफ़िरनि जे तरफ़ां इहा हुई कि सुलह में इहो आहे कि 10 सालनि ताईं, ऐं कुझु रिवायतनि में 4 सालनि ताईं, बहरहाल 10 सालनि जी मुदत आहे। 10 सालनि ताईं मुस्लमान ऐं काफ़िरनि जे विच में का बि जंग न थींदी। मुस्लमान काफ़िरनि जा माण्हू जेका सो बिल्कुलु सही सलामत रहंदा, अमन सलामती सां रहंदा, का बि जंग कोन थींदी 10 सालनि जी मुदत ताईं। पहिरीं शर्त इहा हुई। उन सुलह जी ॿी शर्त इहा हुई कि जॾहिं तव्हां मके पाक हाणे तव्हां हलिया वञो, जॾहिं वापसी ॿिए साल तव्हां मके पाक ॾे ईंदो उमिरि करण जे इरादे सां ईंदो त 3 ॾींहंनि खां वधीक तव्हां मके पाक में रहण जी तव्हांखे इजाज़त कोन हूंदी। 2 शर्तूं इहा। टीं शर्त इहा आहे कि उहा अजीब ग़रीब शर्त हुन काफ़िरनि जे तरफ़ां उन्हनि रखियो। उन्हनि चयो असांजे तरफ़ां का बि काफ़िर बग़ैर इजाज़त जे असांजे तरफ़ां जेको बि तव्हां ॾे अचे, भले उहो मुस्लमान थिए, तो तव्हांखे जे मथां इहो लाज़िम आहे कि असांजे माण्हुनि खे तव्हां असां ॾे मोकिलियो, वापसी असां ॾे मोकिलियो। असांजो का माण्हू तव्हां ॾे अचे त तव्हां उनखे वापसी मोकिलियो असां ॾे, ऐं जॾहिं तव्हांजो कोई माण्हू अचे असां ॾे मके में अची करे दाख़िल थिए, असांजे वटि अची करे पहुतो, तो असां तव्हांजे माण्हू खे वापसी कोन मोकिलींदासीं। इहा अजीब ग़रीब शर्त हुई। तो उलमा इकराम फरमाइनि था कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि बिल्कुलु इहो शर्त असांखे मंज़ूर आहे। ऐं उलमा ऐं सहाबे किराम ताजुब ऐं हैरानगी में चवणु लॻा, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा भले इहो ई शर्त बि तव्हांखे मंज़ूर आहे? आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बिल्कुलु इहो बि शर्त असां उन्हनि जी मंज़ूर कयूं था पिया। उन खां बाद में बहरहाल के उन मुस्लमान ऐं काफ़िरनि जे विच में जेका सुलह इहा थी वई, तो आका अलैहिस्सलातु वस्सलाम कलम ऐं काग़ज़ ॾिनो। तो हाणे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो सुलह केरु लिखे? आख़िरकार इहा पाण में इहा राय थी ऐं पाण में इहा सलाह मशवरो थियो कि सुलह नामो हज़रत सैयदना मौलाए काइनात अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु उन सुलह नामे खे लिखंदा। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लिखो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साहब उन में काफ़िरनि चयो बिस्मिल्लाह न लिखो, बल्कि बिस्मिका लिखो। उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो चलो इहो न लिखो, कि बल्कि ईअं लिखो बिस्मिल्लाहुम्मा, बिस्मिल्लाहुम्मा, अल्लाह जे नाले सां। ॿिन्ही ॻाल्हि जो मतिलबु हिकु ई आहे। बहरहाल उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कि उन खां बाद में इहो लिखो कि सुलह नामे में हादा मा काज़ा बिही मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे रसूल मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फ़ैसिलो फरमायो आहे उहो ई आहे। इन जुमिले जो इहो तर्जुमो आहे। उन काफ़िरनि चयो कि इहो कीअं, असां तव्हांखे अल्लाह जो रसूल मञूं ई कोन था। जेकॾहिं असां तव्हांखे अल्लाह जो रसूल मञूं हा, तो असां तव्हांखे वापसी छो छॾियूं आहे? असां तव्हांखे उमिरो करण जी इजाज़त छो न ॾियूं आहे? असां तव्हांखे अल्लाह जो रसूल मञूं ई कोन था। तव्हां मुहम्मद रसूलुल्लाह न लिखो, बल्कि लिखो मुहम्मद बिन अब्दुल्ला, मुहम्मद पुट अब्दुल्ला जो। तो हज़रत सैयदना मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मौलाए काइनात रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमायो कि मुहम्मद खे छॾे करे रसूलुल्लाह खे ड्राए छॾो। हज़रत मौलाए काइनात अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो कि मुंहिंजी जान वञी सघे थी, पर मां रसूलुल्लाह कीअं ड्राईंदुसि? मुंहिंजो ईमान ऐं मुंहिंजे जज़्बा ईमान ऐं मूंखे पंहिंजो मुस्लमान हुजण इन ॻाल्हि जी इजाज़त ई कोन थो ॾिए
कि असां तव्हांजे नाले जे अॻियां जेको रसूलुल्लाह लिखियल आहे अदब जे पेश नज़र, इश्क जे पेश नज़र हज़रत मौला काइनात रज़ियल्लाहु ताला अन्हु जो अदब ऐं इश्क ॾिसो। फरमायो कि मां वो रसूलुल्लाह कॾहिं बि कोन उनखे डराईंदुसि। बहरहाल उन खां बाद में आका अलैहिस्सलातु वस्सलाम उन सुलहनामे खे वठी करे पंहिंजे हथनि सां रसूलुल्लाह खे डराए करे मुहम्मद बिन अब्दुल्लाह लिखी छॾियो। उन खां बाद में सुलहनामो थी वई ऐं सुलहनामे जे थियण खां बाद में कि इहो बिल्कुलु सुलहनामो थियो, 3 शर्त पाइजी विया ऐं लिखिजी विया ऐं उहे तय थी विया मुस्लमान काफ़िरनि जे विच में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबे किराम सां गॾु वापसी हलिया विया ऐं बिल्कुलु पंहिंजे क़ुर्बानी जी जानवरनि खे बि उते जॻह सो पुठूं ऐं पंहिंजे मथे खे बि जेको आहे हल्क करायऊं ऐं कूड़ायऊं। साहबे किराम बि उनखे कूड़ायो ऐं साहबे किराम खे इहा ॻाल्हि बिल्कुलु इंतिहाई ॾुखी लॻी कि असां काबे शरीफ़ जी ज़ियारत न करे सघियासीं ऐं उम्रो पाक हिन साल न करे सघियासीं। ऐं बहरहाल उन्हनि इहो